मेहर ग्लोबल मेडिक जे तावन सां सरसो पारां 700 बोर्ड मुतासिरनि में राशन तक़सीम कयो वियो। तफ़सीलन मूजिब मेहर तालुक़े में बोर्ड सबबि मुतासिर थियल ॻोठाणनि में ग्लोबल मेडिक जे तावन सां सरसो रिस्क ट्रस्ट रूरल सपोर्ट ऑर्गेनाइज़ेशन जे तरफ़ां मेहर जे 700 बोर्ड मुतासिरनि में राशन तक़सीम कयो वियो। जॾहिं त रिस्क ट्रस्ट जे अॻवाननि अदनान जुनेद अहमद, सरसो जे अब्दुल वहीद बुरड़ो, सनाउल्ला सज्जाद अहमद ॾेथो, शाहनवाज़ नाइट पारां महीनो अॻु ॻोठनि मां सर्वे कयल ॻोठाणनि खे ॾिनल राशन टोकन तहत सुहिणे नमूने लाइन में बीहारे कार्ड ऐं टोकन मैच कंदे हक़ीक़ी मुतासिरनि खे पंहिंजे हथनि सां राशन ॾिनो। ग्लोबल मेडिकल जा नुमाइंदा पिणु मौजूद हुया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।